अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा रिस जाकिर खान हाणे जाबिर खान के गोरे हथ करे वठंदो। छा जाबिर खान हाणे रिस जाकिर खान खां परे हलियो वेंदो। छा सांवल खान हाणे रूंडे ऐं शेरू वारनि खे ख़तरनाक सज़ा ॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां पंहिंजे प्लस न करंदो काफ़ी असांजो सलाह ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ टाइम वेस्ट न करियो, हाल था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट की तरफ़। दोस्तों हाणे तव्हां रिस जाकिर खान जो है दिलावर खान के साफ साफ चए छॾियो त असांखे जेको आहे जेसीं ताईं कासिम ऐं जाबिर नथा मिलनि जेसीं ताईं असांखे वापसि नाहे मोटणो। हर हाल में उन्हनि जो लाश पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ऐं उन्हनि खे पंहिंजे हथनि सां मारे ऐं पोइ वापसि जेको आहे घर मोटंदासीं। दिलावर चवंदो त हा सोटर बस तूं परेशान न थी, मां ऐं मंसूर खान जेको आहे तोसां हर हाल में गॾु आहियूं। ऐं मंसूर खान बि चई छॾीनि त हा रिस जाकिर खान तूं परेशान न थी, हर हाल में जेको आहे जाबिर खान ऐं कासिम खान खे ॻोल्हे उन खां बाद असां वापसि थींदासीं जेसीं ताईं असां सुख जो साह न खणंदासीं। जाकिर खान चवनि त दिलावर खान ऐं मंसूर खान इहा तव्हांजा थोरा थियो, तव्हां असांजो साथ ॾियो पिया। जेसीं ताईं मां जेको जाबिर खान खे ॻोल्हे हथ नथो कयां जेसीं ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून कॾहिं बि न मिलंदो। उनखे मारे ऐं पंजाबेरी ड्रामे जी पंहिंजी पुॼाणी ते पहुचायां। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जाबिर खान जेको आहे कासिम खान खे साफ़ साफ़ चई छॾियो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं होशियारी कर। ईअं न थिए जो रिस जाकिर खान असांजे मथां हमलो करे ऐं असां जेको आहे हिते महफ़ूज़ वेठा हुजूं। बहरहाल असांखे अञा अॻिते हलणो आहे जेसीं ताईं जेको आहे जाकिर खान असांखे न पहुची सघे। कासिम खान चवंदो त हा आदा वॾा बस तूं परेशान न थी, मां हर हाल में तोसां गॾु आहियां। जेसीं ताईं तोखे हलणो आहे मां बि ओसीं ताईं हलंदुसि ऐं इन रिस जाकिर खान खे थकाए पोइ हिते छॾे ईंदासीं। जेसीं ताईं जाकिर खान थकिजे नथो जेसीं ताईं असांखे अॻिते हलणो आहे, मतिलबु त असांखे अञा मंज़िल कढणो आहे। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो त सांवल खान जेको आहे रूंडे जे घर मथां हमलो कंदो ऐं रूंडे खे अहिड़ी त सज़ा ॾींदो। रूंडे साफ़ साफ़ चई छॾींदो तूं जेको आहे जेसीं ताईं रूंडे खे सज़ा चई छॾींदो तूं जेको आहे जेसीं ताईं सिकू ऐं सोनी खे वापसि नथो करी जेसीं ताईं मां तुंहिंजे मथां इहो ज़ुल्म कंदो रहंदुसि। ऐं पोइ शेर दिल ॾांहुं रुख कंदो ऐं शेरू खे बि चई छॾींदो तो जेको आहे मुंहिंजे सोट हैदर मथां हमलो करे इहो सुठो नाहे कयो। शेरू चवंदो तव्हां इहो हमलो मूं नाहे कयो बल्कि ॿिया माण्हू हुया। दोस्तों उमेद त कहाणी आई खे पसंदि ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नंढड़ी वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।